नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची का खबर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गड्डा में पूरी आलमी इस्लाम समेत सिंध जे राजधानी वारे शहर क़ायद कराची में भी सुन्नत इब्राहिमी ते अमल कंदे अक़ीदे एहतराम सां मल्हाई पी वञे। इन मौक़े ते इन्हनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो है त जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं शहर क़यादत जेको कराची शहर आहे, जेके क़ुर्बानी सुन्नत इब्राहिम कई थी वञनि। ऐं असां हिननि खां पुछूं था त वॾे ढोर में घणी पतियूं थींदियूं आहिनि, नंढे में घणियूं थींदियूं आहिनि, तव्हां घणा जानवर तव्हां केतिरी क़ुर्बानी कयो था? वॾे ढोर में 7 पतियूं थींदियूं आहिनि। असां वटि वॾा ढोर आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी जे तहत असां जेको आहे हिते इज्तिमाही क़ुर्बानी कई आहे ऐं काफ़ी माण्हुनि हिसा मिलाया आहिनि। 15-16 ढोर आहिनि असां वटि। परोके साल में घणे मिलिया, हाणे घणे मिलियो? परोके साल 64,000 में मिलियो, हाणे 68,000 में मिलियो। माना 4-5 हज़ार वधी विया। 4-5 हज़ार तक़रीबन वधी विया आहिनि साल जे हिसाब सां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।